नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां अवां जो मेज़बान शकील सुमरो। दुनिया के सुधरियल ऐं तरक्की याफ़्ता मुल्कनि में उतां जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुक़र्ररी ते जीअं पाकिस्तान के अंदर हिन वक्त गर्मा गर्मी है, तीअं उन्हनि मुल्कनि में ये अहम मुक़र्रियूं बहस हेठ ख़ास तौर ते टीवी स्क्रीन ते या सोशल मीडिया ते बहस जो मौजू न थियूं बणजनि। पाकिस्तान के अंदर जो हाइब्रिड पॉलिटिकल सिस्टम है, उनमें चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुक़र्ररी ऐं उन जे चौधारी फिरंदड़ सियासत, उनजो ईंदड़ वक्त में सियासी मंज़रनामो कहिड़ो बींदो। अॼोके प्रोग्राम में पाण चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुक़र्ररी ऐं ख़ास तौर ते इमरान ख़ान के तरफां जो 26 नवंबर ते पिंडी ॾांहुं मार्च है, उन ते उनखे ॻाल्हि ॿोल कंदासूं। 29 नवंबर जो जेको ॾींहुं आहे, उनमें ख्वाजा आसिफ जो दिफ़ा वारो वफ़ाक़ी वज़ीर है, उनजो चवणु आहे त 25 नवंबर ताईं समूरा मामला हल थी वेंदा। हिकु ॿिनि ॾींहंनि अंदरि समरी जेका आहे उमाणी वेंदी, उनमें 5 खां 6 नाला हूंदा ऐं को बि हिकिड़ो नालो जेको आहे उनजो अख़्तियार आहे वज़ीर आज़म खे, उहो चीफ ऑफ आर्मी स्टाफ थी वेंदो। चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुक़र्ररी खां पोइ जो सियासी मंज़रनामो कहिड़ो बींदो, अॼोके प्रोग्राम में पाण उन ते बि ॻाल्हाईंदासूं। असांखे जंहिं पैनल ज्वाइन किया है, उनमें सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा पान पीपल्स पार्टी जा सीनियर अगवान आहिनि। नाले वारे कानूनदान ऐं अॻूणे एजी सिंध बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब भी असांखे ज्वाइन किया है। शुरू कयूं था बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब का ऐं उन जा कानूनी पासा भी असां मालूम कंदासूं। ज़मीर साहब, कीअं ॾिसो था चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी जेका मुक़र्ररी आहे 29 नवंबर ते ताईं उहा मुक़र्ररी थियणी आहे। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त 25 नवंबर ताईं समूरा मामला हल थी वेंदा। चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुक़र्ररी के हवाले से छा कानून छा थो चए? मोस्ट सीनियर जनरल जो है वो जो है चीफ ऑफ आर्मी स्टाफ थी सके तो, या तव्हां सम्झो था को भी जूनियर जीअं माज़ी में अड़े क़िस्म की रवायत रही है वो भी थी सके तो? इन सॼे मामले के तव्हां कीअं था ॾिसो? मुझे ख्याल में चीफ यो पहिरियों दफ़ो आहे पाकिस्तान जे हिस्ट्री में त चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी जेका अपॉइंटमेंट आहे अनफॉर्चुनेटली एॾो तकरारी थी वई आहे जो उन ते हिकिड़ी पार्टी जेको आहे सो लॉन्ग मार्च थी करे ऐं जेको डेट जेको आहे सो उहे थी ॾे जंहिं ते जेको आहे सो हुनजी अपॉइंटमेंट थियणी आहे। ऐं नंबर ॿियो जेको आहे सो गवर्नमेंट तज़बुब जो शिकार आहे। मुंहिंजे ख्याल में इन जो पॉलिटिकल बैकग्राउंड आहे। पॉलिटिकल बैकग्राउंड इहो आहे त 2018 जे इलेक्शन में जेके अवाम खां चोरायूं हुयूं ऐं वॾे पैमाने ते धांधली करे जिन फोर्सिस खे इक़्तिदार ते विहारियो वियो, उहे ई जेको आहे सो उन्हनि जो ई टकराव आहे जेको आहे पंहिंजो एस्टेब्लिशमेंट सां आर्मी चीफ जे मुक़ररी ते। छाहे त उन्हनि खे आदत पइजी वई आहे त हाणे जेको आहे सो 2018 जे चूंडनि में जीअं त जेको आहे सो उन्हनि खे धांधली कराए इक़्तिदार में आंदो वियो, त हू चवनि था त नओं चीफ बि अहिड़ो हुजे जेको इहो सिलसिलो कंटिन्यू करे। पर इहो सिलसिलो जेको आहे सो एतिरो त बदनाम थी वियो आहे जेको 2018 वारे इलेक्शन थिया उनजे नतीजे में जेका धांधली वारी गवर्नमेंट खे रखियो वियो, जंहिं मुल्क जो देवालो कढी छॾियो ऐं उनखां पोइ मुल्क खे सेबोटेज करण जी जेका हींअर कोशिशि करे रही आहे, उहा बि कंटिन्यूएशन आहे। त मुंहिंजे ख्याल में आर्मी चीफ जी मुक़ररी जेको आहे सो ख़ुशि असलोबीअ सां विदाउट एनी मरमर जेको आहे सो थियणु घुरिजे ऐं उहो सोलिली जेको आहे सो प्राइम मिनिस्टर जो अख़्तियार आहे। आर्टिकल 2434 में त प्राइम मिनिस्टर जेको आहे सो उते समरी वेंदी आहे, उन में 5 नाला जेके वेंदा आहिनि उन मां प्राइम मिनिस्टर सिलेक्ट कंदो आहे। उन में विज़डम आहे, प्राइम मिनिस्टर जी सोलिल आहे। कॾहिं बि प्राइम मिनिस्टर आर्मी चीफ खे अपॉइंट करे सघे थो, डिसमिस करे सघे थो, उनजी एक्सटेंशन ख़तमु करे सघे थो। दिस इज़ सोलिली द पावर ऑफ द प्राइम मिनिस्टर। उन में कंहिं बि ॿिए माण्हू जो जेको आहे सो दख़ल अंदाज़ी न आहे, कंहिं बि ॿिए जी दख़ल अंदाज़ी इन करे न आहे जो आर्मी चीफ हिकिड़ो सेंसिटिव सिक्योरिटी पंहिंजो इशू आहे ऐं उन में जेकॾहिं तव्हां जेको आहे सो उनखे सियासत जे भेंट चढ़ाईंदव त मुंहिंजे ख्याल में पॉलिटिकल ऐं इकोनॉमिक जेका इनस्टेबिलिटी आहे प्रेज़ेंट, उहा उन जे करे आहे त ही प्राइम मिनिस्टर जो जेको आहे सो उन में आर्टिकल 2434 में क्लियरली लिखियलु आहे त प्रेसिडेंशियल अपॉइंट द चीफ ऑफ आर्मी स्टाफ, नेवल स्टाफ, एयर स्टाफ ऑन द एडवाइस ऑफ द प्राइम मिनिस्टर। प्राइम मिनिस्टर जेका एडवाइस मोकिलींदो उन ते ई जेको आहे प्रेसिडेंट अमल कंदो। त मुंहिंजे ख्याल में उनखे जेको तकरारी बणायो वियो आहे, इहो पाकिस्तान जी जेका सियासी पोलराइज़ेशन आहे उन जो हिकिड़ो पंहिंजो आहे मज़र आहे त पॉलिटिकल पोलराइज़ेशन एतिरी थी वई आहे जो इन इम्पोर्टेंट पोस्ट खे बि जेको आहे सो हाणे सियासी बणायो वियो आहे ऐं एक्सपेक्टेशन इहा पई कई वञे त ईंदड़ आर्मी चीफ जेको आहे सो उन धुर खे जेको आहे सो वरी ॿीहर जेको आहे सो सपोर्ट करे जीअं 2018 जे इलेक्शन में कयो वियो। ज़मीर साहब, 26 नवंबर ते इमरान ख़ान जेका कॉल ॾिनी आहे
पिंडी पहुचण जी तव्हां सम्झो था जेकॾहिं कन्फंट्रेशन थिए थी अहिड़े क़िस्म जो को अहिड़ो सीन क्रिएट थिए थो लॉ एंड ऑर्डर जी सूरताल जे हवाले सां त पोइ जो जेको मंज़रनामो आहे सियासी उनखे तव्हां कीअं था ॾिसो त उहो कीअं छा कोलिशन गवर्नमेंट जेको आहे उन में गवर्नर राज जो जेको ऑप्शन आहे उहो इस्तेमालु करे सघे थी सूरताल कीअं इन सूरताल में जेकॾहिं कन्फंट्रेशन थिए थी ॾिसो इमरान ख़ान जेको आहे सो या पीटीआई जेको आहे सो सही सिधी जेको आहे पॉलिटिकल पोलराइज़ेशन था वञनि पियूं छो त हू चाहिनि थियूं या त असां इक़्तिदार में हुजूं या कोई न हुजे मतिलबु ॿिए खे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहिनि हूं त आइन में पार्लियामेंट जो मुदो हूंदो आहे गवर्नमेंट जो मुदो न हूंदो आहे इज़राइल में 7 गवर्नमेंट चेंज थियूं आहिनि लास्ट पीरियड जे दौरान इंग्लैंड में गवर्नमेंट चेंज थियूं आहिनि गवर्नमेंट जेको आहे चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि पर पार्लियामेंट पंहिंजो मुदो पूरो कंदी आहे जॾहिं जेको आहे सो लॉन्ग मार्च 2018 जे इलेक्शन गांधी जे ख़िलाफ़ इस्लामाबाद आयूं त उन वक़्तु छा इमरान ख़ान जेको आहे फ्रेश इलेक्शन कराइण जो ऐलान कयो ही छो गवर्नमेंट करे इलेक्शन कराइण जो ऐलान त उन में कहिड़ो मंतक आहे त जेको आहे सो इमरान ख़ान जे हिकिड़े शख़्स जे करे जेको आहे सो मुल्क में इलेक्शन कराई वञे छो कराई वञनि जॾहिं पार्लियामेंट पंहिंजो मुदो पूरो छो न करे हाणे इहा पोलराइज़ेशन इहा थी वई आहे त या त मां इक़्तिदार में कंहिं बि सूरत में रहंदुसि भली मार्शल लॉ लॻे कुझु बि थिए मुल्क तबाह थी वञे मुल्क जेको आहे सो मक़रूज़ थी वञे मुल्क जेको आहे सो भली जेको आहे पंहिंजो डिफॉल्ट करे जेको बि कुझु करे पर मूंखे इक़्तिदार में आणियो मतिलबु मक़सदु इहो आहे बाय हुक और बाय क्रुक त मां इक़्तिदार में अचां मुंहिंजे ख़्याल में इहो जेको रवैयो आहे पंहिंजो इहो पोलिटिकल पार्टी जो न हूंदो आहे इहो कंहिं बि पोलिटिकल फोर्स जो रवैयो न हूंदो आहे हिकु ॿी फोर्स आहे जेका मुंहिंजे ख़्याल में आसमानी मख़लूक तां ठही आई आहे ऐं उनखे ठाहियो बि आसमानी मख़लूक हो ऐं उनजो जेको रवैयो आहे मुल्क में जेको सेबोटेज वारो जेको पंहिंजो मुल्क दुश्मनी वारो उहो निर्वार थी वियो आहे त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अहिड़ी का सूरत पैदा बि थींदी त गवर्नर रूल पंजाब में लॻी सघे थो ऐं गवर्नर रूल लॻण खां पोइ जेको आहे सो गवर्नमेंट खे जवाब थी वेंदा उन में 10 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो अप्रूवल वठणी पवंदी आहे नेशनल असेंबली सेनेट खां उहा गवर्नमेंट खे रिक्वायर्ड डिस्टेंस मौजूदु आहे उहा वठी वठंदा उन में कोई इशू कोन्हे डॉक्टर साहब जो ओपिनियन शामिल कयूं था डॉक्टर साहब अवां कीअं ॾिसो था हींअर तारीख़ जेका आहे तमामु अची वेझड़ाई खे पहुती आहे ख्वाजा आसिफ जो चवणु आहे 25 नवंबर ताईं समूरा मामला हल थी वेंदा हिन वक़्तु अॻूणो सदर आसिफ ज़रदारी बि इस्लामाबाद में मौजूदु आहे मुलाक़ातूं हलंदड़ आहिनि लंडन सां बि राब्ता आहिनि नवाज़ शरीफ़ सां बि राब्ता हलंदड़ आहिनि कीअं ॾिसो था तव्हां मामिलो जेको आहे उहो मुशावरत बाद पीसफुली इहो हल थी वेंदो या तव्हां सम्झो था त 26 नवंबर ते को जेकॾहिं उते लॉ एंड ऑर्डर जी सूरताल पैदा थिए थी पई उन जे नतीजे में गवर्नमेंट वटि कहिड़ा कोलिशन जेके पार्टनर्स आहिनि गवर्नमेंट आहे उन वटि ऑप्शन कहिड़ा वञी रहंदा साईं कॉन्स्टिट्यूशनली त प्राइम मिनिस्टर जी स्वाबदीद आहे त कंहिंखे बि आर्मी चीफ ठाहे सघे थो जूनियर हुजे या सीनियर हुजे इन में त का डिबेट कान्हे ही पाकिस्तान जी तारीख़ में फर्स्ट टाइम आहे त हिकिड़ी धुर चए पई त मुंहिंजी मर्ज़ी जो आर्मी चीफ थिए जेको न हिंदुस्तान में असां कॾहिं ॿुधोसीं न पाकिस्तान में कॾहिं ॿुधोसीं न ई वरी बांग्लादेश में इहा ॻाल्हि कॾहिं ॿुधीसीं सो हाणे हिकिड़ो अजीब जेको आहे सो खेल तमाशो पियो हले ऐं उन खेल तमाशे में डेमोक्रेसी खे बि ख़तरो थी सघे थो ऐं इमरान ख़ान जेको डर्टी गेम पियो प्ले करे उनजो अल्टीमेट एम इहो आहे त या त मूंखे कयो या हिते माशला लॻे त इहे जेका सोच आहे फाशिस्ट डिक्टेटर्स तव्हांजो जेको सो 20 सदी में मसोलिनी या हिटलर जी सोच बि अहिड़ी हूंदी हुई सो साॻी सोच जेका आहे सो हिन मौसम में अची वई आहे हाणे मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जहिड़ा इंटरनेशनल हालात आहिनि उन्हनि में अख़बार या मीडिया में ॻोड़ा ॻोड़ाई करे पियो अफ़रा तफ़री फैलाए पियो पर चीज़ूं स्मूथली ट्रांसफॉर्मेशन पासे वधनि पियूं ऐं इन तहत ई थींदो वञी करे कमु जेको स्मूथली थींदो आहे बाक़ी ॻोड़ा ॻोड़ा ऐं जेको आहे सो जहिड़े नमूने हू हिकिड़ो टेम्पो ठाहे पियो उनजे पोयां माण्हू मूंखे नज़र कोन था अचनि सवाइ जेके सोशल मीडिया ते के उनजा माण्हू आहिनि जेके अफ़रा तफ़री फैलाइनि था पर चीज़ूं स्मूथली हली वेंदियूं डॉक्टर साहब तव्हां सम्झो था त स्मूथली जेको इहो प्रोसेस आहे सॼो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो उहो नोटिफाए थी वेंदो 26 नवंबर लॉन्ग मार्च जी तारीख़ खां अॻु में ऐं ही इमरान ख़ान खे रुगो फेस सेविंग ॾियण जे लाइ ऐं उन पिंडी में कॉल ॾिनी आहे
या तव्हां सम्झो था त हीअ जेका हिकमत अमली आहे बिहाइंड द कर्टेन के ॿिया हथ आहिनि ऐं जेके उन सां हीउ सिस्टम डीरेल बि उन जा इम्कान बि आहिनि, थी सघे थो? ॾिसो, पिंडी जेका आहे सा बुनियादी तौर ते अंग्रेज़ इहा गैरिजन सिटी ठाही हुई ऐं जॾहिं खां इहा पिंडी जेका गैरिजन स्टेट यूनाइटेड ब्रिटिश इंडिया में रही आहे, तव्हांखे उते का बि वॾी का बग़ावत नज़र कान ईंदी 100-150 साल में। हाणे बि पिंडी में भले ई चए थो पर थींदो कुझु कोन। छाहे जो उहो उन सिटी में जेको आहे सो गुज़िरियल 150 सालनि खां गैरिजन सिटी आहे, जिते बग़ावत चांसिस घटि हूंदा आहिनि, जिते गैरिजन सिटीज़ हूंदियूं आहिनि। त मूंखे कोन थो लॻे त हीउ कुझु करे सघंदो। ज़मीर साहब, पार्लियामेंट जी सुपरमेसी वारो सवाल खे जेकॾहिं पाण खणूं ऐं 72-75 सालनि जे अरसे जे अंदरि पाकिस्तान जी सॼी सियासत जे अंदरि असां ॾिसूं था त लॉ ऑफ नेसेसिटी तहत जेको मुख़्तलिफ़ केस आहिनि, जंहिंमें आसमा जेलानी केस खां वठी दोसू केस आहे ऐं जस्टिस मुनीर वारो केस, उनजो बि रेफरेंस कोट करे सघिजे थो। तव्हां सम्झो था त पार्लियामेंट जी सुपरमेसी वारो जेको सुवालु आहे, जेके पॉलिटिकल डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि, हिन चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी खां पोइ तव्हां सम्झो था पार्लियामेंट जी सुपरमेसी या हीउ जेको डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन आहे, सिस्टम आहे, उहो वधीक उहो स्ट्रेंथन थी सघे थो, एम्पावर थी सघे थो, या तव्हां सम्झो था त जीअं माज़ी जी पॉलिटिक्स आहे उनमें इंटरफेरेंस रही आहे ऐं ज़ाहिर आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो रोल जेको आहे उहो ख़ुदि हुकूमत बि ख़ुदि चीफ ऑफ आर्मी स्टाफ मञींदो रहियो आहे त माज़ी में रहियो, पर हाणे उहा मुदाख़लत न थींदी। कीअं ईंदड़ वक़्त में जेकॾहिं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी खां पोइ जो सिनारियो ख़ासि तौर ते डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन जे हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में जेको वर्ड यूज़ करणु घुरिजे उहो पार्लियामेंट जी सुपरमेसी न हूंदी आहे, कॉन्स्टिट्यूशन जी सुपरमेसी हूंदी आहे, छो त पार्लियामेंट बि कॉन्स्टिट्यूशन जे ताबे आहे। त सिविलियन सुपरमेसी जो जेको आहे सो वर्ड उहो प्रॉपर हूंदो, त सिविलियन सुपरमेसी जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन में जेका आहे, छो त पार्लियामेंट बि आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो 4 सूबनि जूं पार्लियामेंट्स बि आहिनि, जिनखे प्रोविंशियल असेंबली चइजे थो। उन्हनि जा पावर्स जेको आहे सो पाण में डिस्ट्रीब्यूट थियल आहिनि। हिकिड़ा पार्लियामेंट जा पावर आहिनि जेका फेडरल लेजिस्लेट करे सघे, ॿिया समूरा पावर सूबनि जा आहिनि। त जेको असीं वर्ड यूज़ कयूं उहो सिविल सुपरमेसी आहे, पार्लियामेंट जी सुपरमेसी ऐं आइन जी सुपरमेसी आहे। जेको आइन आहे, जेको फेडरल आइन आहे, उन जी सुपरमेसी जेको आहे सो थियणु घुरिजे, न रुॻो जेको आहे सो सिविलियन पावर जे हवाले सां, पर जेका डिस्ट्रीब्यूशन अख़्तियारनि जी तक़सीम आहे विफ़ाक़ जे अंदरि सूबनि ऐं विफ़ाक़ी इदारनि जे विच में, बिटवीन पार्लियामेंट एंड प्रोविंशियल असेंबली, बिटवीन फेडरल गवर्नमेंट एंड प्रोविंशियल गवर्नमेंट, बिटवीन सुप्रीम कोर्ट एंड हाई कोर्ट, उन ते जेको आहे सो मुकमल तौर ते जेसि ताईं अमल न थींदो त सिविलियन सुपरमेसी क़ाइमु न थींदी। ऐं इहो ई जेको आहे सो पॉलिटिकल पार्टीज़ जे पारां जेको आहे सो मुतालबो थींदो रहियो आहे त मुल्क जे सभिनी जेको आहे सो मसइलनि जो जेका जड़ आहे उहा आहे त फ्री एंड फेयर इलेक्शन्स मुल्क में कोन थी थियनि, इलेक्शन्स खे मैनेज कयो थो वञे ऐं कॉन्स्टिट्यूशन ते जेको आहे सो अमल नथो थिए, छो त जेको आहे सो उनजी इंटरप्रिटेशन जेको आहे सो सही नमूने सां नथी कई वञे ऐं जेके फोरम्स आहिनि उहे कंप्रोमाइज़ आहिनि। त जेको माज़ी में थींदो रहियो आहे त जेको मार्शल लॉ खे जेको आहे सो लिजिटिमेसी ॾिनी वेंदी आहे, पहिरियों कॉन्स्टिट्यूंट असेंबली जे 1954 में जेको इज़रार थियो वियो, उनजो सुप्रीम कोर्ट जेको आहे उनखे तहफ़ुज़ ॾिनो। अहिड़े नमूने सां 1958 जे दोसू केस में जेको आहे सो जनरल अयूब जे जेको आहे सो मार्शल लॉ खे तहफ़ुज़ ॾिनो वियो। गैरिया जे जेको आहे सो उनखे एक्शन खे जेको आहे सो गैर कानूनी ऐं घातक करार ॾिनो वियो आसमा जिलानी केस में। उनखां पोइ जेको आहे सो जनरल ज़िया खे जेको आहे सो नुसरत भुट्टो केस में तहफ़ुज़ ॾिनो वियो, लॉ ऑफ नेसेसिटी में। मुशरफ खे 2001 जे ज़फ़र निसार केस में तहफ़ुज़ ॾिनो वियो। इहा असांजी जेका हिस्ट्री रही आहे उहा चेकर्ड हिस्ट्री आहे ऐं उन में जेको आहे सो उन जे कॉन्टेक्स्ट में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त अॻिते जेकॾहिं जेको आहे सो क्लीन स्लेट थिए थो एस्टेब्लिशमेंट जो, जेको मां सम्झां थो मुश्किल आहे फ़िलहाल मौजूदु सूरत हाल में, कंहिं न कंहिं जेको आहे हवाले सां उन्हनि जो रोल रहंदो। उहो फॉर्मल रोल त कोन्हे को, इनफॉर्मल जेको रोल आहे, छो त कॉन्स्टिट्यूशन त का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। कॉन्स्टिट्यूशन में जेको आहे सो जेको सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि जा 2 कम आहिनि, जेको टू डिफेंड कंट्री अगेंस्ट फॉरेन एग्रेशन ऐं ॿियो सिविलियन एड में जेको आहे सो आर्मड फोर्सिस कमु कंदी। हाणे उन खां सवाइ जेको पॉलिटिकल सिस्टम सां जेको आहे सो इंटरफेरेंस थींदी रही आहे एस्टेब्लिशमेंट जे पारां, उहो मां सम्झां थो त उन में हिकिड़ी जेको आहे सो रियलाइज़ेशन आई आहे त जेको आहे सो इहो न करणु घुरिजे ऐं पंहिंजो मुल्क जे सिविलियन क़ादत खे कमु कोन ॾिनो वञे।
त जीअं उहे छो त आवाम ॾांहुं जवाबदार आहिनि त उहे आवाम ॾांहुं जवाबदार हुजनि, न कि कंहिं ॿियनि इदारनि ॾांहुं जवाबदार हुजनि। छो त मुल्क जे कॉन्स्टिट्यूशन में इहो लिखियलु आहे त पार्लियामेंट या फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल असेंबली या प्रोविंशियल कैबिनेट उहे आवाम ॾांहुं जवाबदार आहिनि। उहे आवाम ॾांहुं जॾहिं जवाबदार आहिनि त उन्हनि खे आवाम ॾांहुं ई जेको आहे सो वञणु घुरिजे, न कि कंहिं ॿिए इदारे ॾांहुं। त हीअ जेकी कोशिशि थींदी रही आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, नैब जे थ्रू या कोर्टुनि जे थ्रू, त गवर्नमेंट खे जेको आहे सो असां ॾांहुं रिस्पॉन्सिबल हुजनि या एस्टेब्लिशमेंट ॾांहुं रिस्पॉन्सिबल हुजनि। गवर्नमेंट हमेशह आवाम ॾांहुं रिस्पॉन्सिबल आहे। त इहा जेका एफर्ट आहे मुंहिंजे ख़्याल में इहा ख़तमु थियणु घुरिजे। उन खां पोइ मुल्क जी इकनॉमी, मुल्क जी पॉलिटिक्स जेको आहे बहितर थींदी। उन खां पोइ तवाज़ुन पैदा थींदो त जेके कॉन्स्टिट्यूशन में सूबनि खे पावर मिलंदी फेडरल गवर्नमेंट ते, उन ते अमल थिए ऐं मुल्क तरक़ी करे। मुंहिंजे ख़्याल में इहो अञा क्लीन स्लेट न थींदो, पर इन में हिकिड़ी रियलाइज़ेशन जेको आहे सो ॾिसण में अचे थी त एस्टेब्लिशमेंट थोरो पंहिंजो जेको रोल आहे उन ते 2018 जे नाकाम तजुर्बे जे करे जेको आहे सो तमामु घणी क्रिटिसिज़म थी आहे। त इहो जेको नाकाम तजुर्बो कयो 2018 जे इलेक्शन वारो, उन में जेको आहे सो मुल्क जी जेका तबाही आई आहे, जेको फेडरेशन खे नुक़सानु पहुतो आहे, मुंहिंजे ख़्याल में उन में रियलाइज़ेशन इहा आई आहे त असांखे जेको आहे सो हाणे पोइ ते वञणु घुरिजे ऐं सियासतदान पंहिंजा मामला पाण हल कनि। महिरबानी। बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब, तव्हां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। बिल्कुलु कॉन्स्टिट्यूशन असां वटि मौजूदु आहे ऐं उन कॉन्स्टिट्यूशन ते अमल थियण सां ई हीउ जेको जमहूरी निज़ाम आहे उहो जमहूरी निज़ाम स्ट्रेथन थी सघे थो। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार जावेद लांगा साहब बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। असां प्रोग्राम में खेसि भलीकार चऊं था। जी डॉक्टर साहब, पार्लियामेंट जी सुपरमेसी जे हवाले सां अवां केतिरा पुरुमीद आहियो, ख़ासि तौर ते नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी खां पोइ, जेको चयो पियो वञे त हाणे ईंदड़ वक़्त में हुननि जो सियासत जे अंदरि को बि रोल न हूंदो, हर इदारो पंहिंजी आइनी हदुनि में रही कमु कंदो। तव्हां सम्झो था त इहा स्टेटमेंट जेका पाकिस्तान जी सॼी पॉलिटिक्स आहे, उन स्टेटमेंट खे वाकई संजीदा वठणु खपे? ईंदड़ वक़्त में उन्हनि जो जेको रोल आहे ख़ासि तौर ते पॉलिटिक्स जे अंदरि, उहो न रहंदो? कीअं ॾिसो था त ईंदड़ वक़्त में वाकई कॉन्स्टिट्यूशन ते अमल थींदो, पार्लियामेंट जी जेका सुपरमेसी आहे उहा बि यकीनी बणिजी सघंदी, या ईअं ई जीअं माज़ी जे अंदरि अहिड़े क़िस्म जा जॾहिं बहरान पैदा थियनि त वक़्ती तौर ते स्टेटमेंट ऐं पोइ साॻियो ई उहो मुदाख़लत वारो रोल कंटिन्यू जारी रहे थो? अव्हांखे कीअं नज़र अचे पियो ईंदड़ जेको पॉलिटिकल सिनारियो आहे? साईं, ख़ुदा करे ईअं हुजे। असांजी दुआ आहे की मुदाख़लत न थिए, कॉन्स्टिट्यूशन में जेके रूल्स आहे सभिनी इदारे जो हले, पर शयूं जेके सो ईअं कोन थियूं नज़र अचनि। जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 73 जो कॉन्स्टिट्यूशन ठाहियो त उते अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो मरहूम स्पीच कई, जेका उन स्पीच में उन कॉन्स्टिट्यूशन कॉपी रखी करे नेशनल असेंबली में चयो त हिन में असां आर्टिकल 6 विधो आहे, जेको बि ब्रीच कंदो हुनखे फांसी ईंदी, माना असेंबली तोड़ींदो या कॉन्स्टिट्यूशन जे ब्रीच कंदो। ऐं उते के सियाणा माण्हू वेठा हुआ जेके MNAs हुआ, पीपल्स पार्टी जा ई हुआ। उन्हें चयो ख़ुदा करे ईअं थिए, पर ईअं कोन थियो। भुट्टे साहब खे उन्हनि फांसी ॾिनी, कॉन्स्टिट्यूशन खे ज़िया फाड़े चयो त चई 12 सफ़नि जो पन्नो आहे फाड़े थो छॾियां। फाड़ी त कोन पढ़णी, अहिड़ी स्टेटमेंट आहे। ऐं मुशरफ त हेल ताईं वियो त हुनखे पावर मिली आहे त वञी अमेंडमेंट करे, माना सुप्रीम कोर्ट इरशाद हुसैन जेको आहे सो चीफ जस्टिस जी चयो त बाबा तूं वञी करे इहो करे सघे थो। त मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त हीअ स्टेटमेंट कमर बाजवा जे जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट ॾिनी आहे। अॻिते छा थो थिए, अॻिते आर्मी चीफ जेको बि अचे थो उनजी प्रायोरिटीज़ छा आहिनि, सो मूंखे कोन थो लॻे त ईअं थींदो। पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में जेसिताईं पॉलिटिकल पार्टीज़ स्ट्रॉन्ग नथियूं थियनि, इंस्टीट्यूशनलाइज़ नथियूं थियनि, डेमोक्रेसी ऐं पार्लियामेंट ऐं कॉन्स्टिट्यूशन स्ट्रॉन्ग नथो थी सघे। ज़मीर साहब मुंहिंजो दोस्त हो जंहिं स्टेटमेंट ॾिनी। मां कानून जो तालिब इल्म कोन आहियां, पर मां हुनजी हिकिड़ी ॻाल्हि सां डिसएग्री कयां थो
त पार्लियामेंट जे बटन सां ई कॉन्स्टिट्यूशन ठहंदो आहे। पार्लियामेंट आहे त कॉन्स्टिट्यूशन ठहियो। कॉन्स्टिट्यूशन सुपीरियर कोन्हे पर पार्लियामेंट सुपीरियर आहे। इहो पॉइंट ऑफ व्यू आहे जेको मूं पंहिंजो बयानु कयो। ऐं बाक़ी इहो आहे त जेसि ताईं पॉलिटिकल पार्टी स्ट्रॉन्ग कोन थींदियूं तेसि ताईं इहे स्टेटमेंट्स ईंदियूं पियूं ऐं असां ख़ुशि थींदासीं पिया। आख़िर में भुटे जहिड़ा माण्हू फांसी ते पिया चढ़ंदा या बेनज़ीर जहिड़ी अज़ीम लीडर शहीद बि थींदी या नवाज़ शरीफ़ जे वतन थींदो। इमरान ख़ान त हिकिड़ो पॉपेट आहे, उहो कोई इनकलाबी माण्हू कोन्हे, उन ते तबसरो करण ई बेकार आहे। इहो उनखे कॉन्स्टिट्यूशन या पार्लियामेंट जेका उनखे परवाही कान्हे, उनखे आहे त मूंखे ठाहियो जेको आहे सो प्राइम मिनिस्टर आउं हाज़िर आहियां। सो पाकिस्तान जो आवाम जे लाइ इहो आहे त हू जेसि ताईं पॉलिटिकल पार्टीज़ नथियूं थियनि स्ट्रॉन्ग तेसि ताईं बेफज़ूल ॻाल्हियूं आहिनि। जावेद ॾांहुं हलूं था। जावेद, नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी ऐं उन में 26 नवंबर ते इमरान ख़ान पिंडी में कॉल ॾिनी आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में असां ॾिसूं था त इन क़िस्म जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी ते एतिरो घणो शोर नथो थिए जेको पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु मथीं कोलिशन जेके पार्टनर्स आहिनि उन्हनि जी बि मुशावरत जारी आहे। हेठि जेका अपोज़िशन आहे इमरान ख़ान जी सूरत में, उहो बि उन चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी ते ख़ासि उन्हनि फोकस करे रहिया आहिनि। उहो सॼो इन करे आहे त इन इदारे जी पॉलिटिकल मुदाख़लत रही आहे। ख़ुदि उहो चीफ ऑफ आर्मी स्टाफ या DG/ISPR ख़ुदि पाण एतराफ़ कंदा रहिया आहिनि ऐं हाणे उहे चवनि था ईंदड़ वक़्त में उन्हनि जी मुदाख़लत न रहंदी। नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी वारो सुवाल तव्हां कीअं था ॾिसो त मोस्ट जेको सीनियर जनरल आहे तव्हांखे उनजी मुक़ररी नज़र अचे थी या इन्हनि 5-6 नालनि मां को ॿियो नालो जेको आहे जूनियर जेको ऑफिसर आहे उहो बि उनजी बि मुक़ररी थी सघे थी? ऐं ईंदड़ मंज़रनामो छा हूंदो नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां पोइ जो मंज़रनामो, उहो अव्हां कीअं ॾिसो था? निखिल, महिरबानी, तव्हां ॾाढो डॉक्टर साहब खां अहम सुवालु पुछियो। मां कुझु सेकंड उन ते एलोबरेट कंदुसि, छाकाणि जो तव्हां ईअं खणे थो $1 मिलियन क्वेश्चन ही बि आहे तव्हांजो ऐं अॻियों बि हाणे जीअं डॉक्टर साहब फरमायो, रुगो हिकिड़े बयान सां नथो सम्झी सघिजे त इदारे पंहिंजी रविश मटाई या हाणे उनजी का मुदाख़लत न हूंदी। असल में मुकमल जेसि ताईं पैराडाइम शिफ्ट नथो असांखे ॾिसण में अचे ऐं उनजा जीअं इंडिकेटर हूंदा आहिनि इकानमी जा, ईअं पॉलिटिकल बि इंडिकेशन्स हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ इदारनि जूं। मिसाल पार्लियामेंट जीअं पर पाकिस्तान असां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं अॻु बि, हिकिड़ी नेशन स्टेट न आहे। पाकिस्तान हिकिड़ी क़ौमी रियासत न आहे। पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे ऐं फेडरेशन दुनिया में डेमोक्रेसी ऐं बराबरी जे बुनियाद ते हलंदी। पाकिस्तान जी फेडरेशन जो बुनियादी मसइलो इहो रहियो आहे त पाकिस्तान जी फेडरेशन न असल डेमोक्रेसी ते हली आहे, न वरी बराबरी ते ई हली आहे। इन करे जेकॾहिं सिक्योरिटी स्टेट जो जेको एपरेटस आहे, जेका एस्टेब्लिशमेंट आहे, हमेशह सम्झी वेंदी आहे, उहा जॾहिं बैकफुट ते थी वञे त असांखे ॾिसणो पवंदो त पार्लियामेंट समेत जेके इदारा आहिनि, मिसाल तौरु जेका 18वीं तरमीम ज़रिए जेका एम्पावरमेंट थी आहे सूबनि खे मुआशी अख़्तियार, सियासी अख़्तियार या कानून साज़ी जा अख़्तियार मिलिया आहिनि, उन में केतिरी अॻुभराई थी थिए ऐं सूबा ऑटोनॉमस तरीक़े सां केतिरो जेका कानून साज़ी करे था सघनि। ऐं हिकिड़ी इवेंट फेडरेशन लाइ सेनेट जो जेको रोल आहे बराबरी जे बुनियाद ते डिसीजन मेकिंग जो, सेनेट पाकिस्तान में ख़ुदि केतिरी असर थी करे। उनखां सवाइ जेके की इदारा आहिनि, मिसाल सुप्रीम कोर्ट आहे, पाकिस्तान जी फ़ौज जो जेको अहम इदारो आहे, उते जेका आहे उहा कंपोज़िशन ॿियनि क़ौमुनि जी कीअं थी नज़र अचे? छाकाणि जो असांखे ईंदड़ केतिरनि सालनि में, ॾहाकनि ताईं मूंखे त नज़र नथो अचे त सवाइ असांजे पंजाब सूबे खां इन इदारे जी का लीडरशिप अचे। ऐं जहिड़े नमूने हाणे सुप्रीम कोर्ट में बि थियणु वञी रहियो आहे त उते बि हिकिड़ी मायूसी सूरत हाल आहे जॾहिं सिंध सां तालुक़ु रखंदड़ जजनि खे न खयो वियो। त इहो अहम सुवालु आहे, उहो पैराडाइम असांखे ॾिसण में ईंदा, उनखां पोइ ख़बर पवंदी त केतिरो जेको आहे बैकफुट ते विया आहिनि। बाक़ी इन जो जवाबु इहो आहे त असां जेका सॼी गेम ॾिसूं था, हिकिड़ी पोज़ीशन जी जेका तइनाती ते आहे, उहा ख़ुदि इन सॼे पस मंज़र जो नतीजो आहे जंहिं ते असां ॻाल्हाईंदा था अचूं त पाकिस्तान नेशन स्टेट न आहे, हिकिड़ी फेडरेशन आहे। उते हमेशह फ़ैसिला जेके आहिनि उहे कानून, मेरिट ऐं इंसाफ़ जे बुनियाद ते न थिया आहिनि, कंहिं बि इदारे में न थिया आहिनि। इदारनि खे ग्रेजुअली कमज़ोर कयो वियो आहे
उन जो इहो सॼो नतीजो आहे त हिकिड़ी पोस्टिंग जेका दुनिया में रिवायत आहे ऐं शायदि उतां जी हिकिड़ी मेजॉरिटी खे ख़बर न हूंदी आहे त उनजी फ़ौज जो सरबराह केरु मुक़ररु थियो या कीअं थियो ऐं लिटरली ॾिसजे थो आहे हिकिड़ी जीअं IG जी तैनाती आहे ईअं ई हिकिड़ी जेको आहे थोरो जो तमामु वॾो जेको आहे फेडरल ऐं सिक्योरिटी फोर्स आहे पर उहा ईअं हुजणु घुरिजे पर इन ते एतिरी हाइप क्रिएट थी आहे जो 6 महीननि खां गुज़िरियल बल्कि पूरो साल जेको आहे गुज़िरियल इन ते ई सॼी पॉलिटिक्स थी आहे ठाहिण ऐं ड्राइण वारी मुंहिंजे ख़्याल में पॉलिटिकल पार्टीज़ लाइ इन सॼे मां सबक़ु आहे लर्निंग आहे जेकॾहिं हू वरी बि को एडवेंचर करे को अहिड़ो नालो ॾींदा ऐं इमरान ख़ान खे उहो मौक़ो था ॾियनि वधीक दंगल करण जो त सभ खां वॾी बेवकूफ़ी हूंदी छाकाणि त कंहिं बि जनरल खे पंहिंजो सम्झणु इन खे तारीख़ जेको आहे ग़लति साबित कयो आहे इन करे मेरिट ई हिकिड़ो वाहिद उसूल आहे जेके एग्ज़िस्टिंग जेके लेफ्टिनेंट जनरल आहिनि उहे क्वालिफाई कनि था तॾहिं हिते पहुता आहिनि ऐं उन्हनि में जेको मोस्ट सीनियर आहे ज़ाहिर आहे उन में सलाहियत हूंदी होसि ताईं पहुचण जी जेकॾहिं इन उसूल खे नज़र में रखियो वियो त ईंदड़ जेके बहरान आहिनि उन्हनि खे वधीक तारे सघिजे थो ऐं डी एस्केलेशन थी सघे थी जेका इहा हाइप क्रिएट कई वई आहे ऐं जेकॾहिं ईअं न कयो वियो ऐं सीनियरिटी खे नज़र में न रखियो वियो त मुंहिंजे ख़्याल में इहो ॼाणी वाणी उन जेको आहे सो मैदान खे गरम रखियो वेंदो जिते इमरान ख़ान जेको आहे पंहिंजे हिकिड़े ॿिए नैरेटिव सां सर्वाइव कंदो ऐं वधीक जेको आहे सियासी गंद थियण जा जेके इम्कान मौजूदु आहिनि त मुंहिंजी नज़र में मेरिट खे सीनियरिटी खे इन सभिनी शयुनि खे नज़र में रखी इन उहिदे खे फिलफोर जेको आहे उहो जेको आहे नॉमिनेट करे ऐं मुल्क मां जेको सॼो इज़तराब आहे उनखे ख़तमु कयो वञे डॉक्टर साहब जेका इतिहादी गवर्नमेंट आहे जंहिंमें पीपल्स पार्टी बि शामिल आहे उहो नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी जे हवाले सां जीअं जावेद चयो त उहा मेरिट ते थियणु खपे मोस्ट सीनियर जेको जनरल आहे उन जी अपॉइंटमेंट थियणु खपे उनखे मुक़ररु कयो वञे कोलेशन जेके पार्टनर्स आहिनि इन मुक़ररी जे हवाले सां उहे हिकिड़े पेज ते आहिनि या ख़ुदि कोलेशन जेके पार्टनर्स आहिनि उन्हनि में बि को इख़्तिलाफ़ आहे पीपल्स पार्टी को के ॿियो नालो ॾियणु चाहे थी नून लीग कंहिं ॿिए नाले ते बज़िद आहे त इतिहादी जेके जमायतूं आहिनि कोलेशन पार्टनर्स उन्हनि जी पोज़ीशन छा आहे हिन हवाले सां ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रहनुमा जनाब आसिफ अली ज़रदारी साहब ऐं बिलावल भुट्टो साहब इहो फरमायो आहे त असां पंहिंजा अख़्तियारात वज़ीर आज़म खे ॾिना आहिनि ऐं स्वाबदीद बि वज़ीर आज़म जी आहे ॿिया जेके असांजा जेके दोस्त आहिनि जेके इक़्तिदार में शामिल आहिनि उन्हनि बि लॻभॻि पंहिंजा अख़्तियारात वज़ीर आज़म खे ॾेई छॾिया आहिनि त हू जेके खपे वञी करे सो असांजो जेको कॉन्स्टिट्यूशनली जेको मैंडेट आहे प्राइम मिनिस्टर जो उनजी मर्ज़ी आहे नंबर 1 करे नंबर 6 करे नंबर 2 करे नंबर 3 करे उनजी स्वाबदीद आहे ऐं ॾिसो पाकिस्तान जी तारीख़ में शकील साईं अञा ताईं तव्हां ॾिसो त ग़ुलाम इहो जेको आहे सिकंदर मिर्ज़ा अयूब ख़ान खे सिकंदर मिर्ज़ा आंदो ऐं सिकंदर जो छा थियो अहिड़े नमूने याया ख़ान खे अयूब ख़ान आंदो हुनजो छा असरु थियो याया ख़ान खे गुल हसन कीअं हटायो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जेको आहे सो ज़िया खे आंदी भुट्टे शहीद जो छा माना कहिड़े नमूने शहीद कयो वियो नवाज़ शरीफ़ जिन खे आंदो नवाज़ शरीफ़ जो छा जलावतनी ऐं सिर वञी बचाई पंहिंजो सो इहो को मैकेनिज़म ई कोन्हे लॉयल्टी हिते कोन हूंदी आहे त तव्हां फलाणे खे कयो फलाणो त लॉयल थींदो त इहो त ज़हन में असांजे न हुजणु खपे त फलाणे कंदासीं त उहो लॉयल थींदो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनली हिकिड़ो सिस्टम आहे उनखे प्रिवेल थियणु खपे ऐं उन में सीनियरिटी वारो उसूल अगरि थिए थो त तमामु बहितरु आहे त जहिड़ो ई ख़तमु बाक़ी क़िस्म जी ॻाल्हियूं आहिनि छा थियणो आहे सुभाणे सो इहो ट्रस्ट तव्हांखे नथा करे सघो जेके प्रीवियस एक्सपीरियंसिस पाकिस्तान जा थिया आहिनि डॉक्टर साहब प्रेसिडेंट जे रोल खे कीअं ॾिसो था PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई प्रेसिडेंट जो रोल ईंदड़ वक़्त ते जेकॾहिं नोटिफाई थिए थो त उहो रोल प्रेसिडेंट जो छा थो बीहे हिन में अख़्तियार त प्राइम मिनिस्टर जो आहे ॾिसो प्रेसिडेंट खे सिंपली कॉन्स्टिट्यूशनली सही करणी आहे हिन खां वधीक हुनजो रोल कोन्हे बिलावल साहब बिल्कुलु सही फरमायो आहे त जेकॾहिं हिन जॾहिं खां गवर्नमेंट चेंज थी आहे थ्रू पार्लियामेंट्री जेका काउंटिंग ऐं हुन में अदम एतमाद में हिन गवर्नमेंट वई हली ख़ान साहब जी ऐं हुनजो रोल तमामु मायूस कंदड़ ऐं तमामु हिकिड़ो PTI जो मेंबर थी करे हुन अदा कयो आहे बिलावल साहब फरमायो आहे त जेकॾहिं तूं कंदे
त इम्पीचमेंट भी थी सघे थी, ॿिन्ही ऐवाननि में जो मैकेनिज़म बि इस्तेमालु थी सघे थो ऐं हुन जे लाइ नुक़सानदेह हूंदो जेकॾहिं पाकिस्तान जी तारीख़ में अगरि कोई अहिड़ो प्रेसिडेंट थियो। प्रेसिडेंट जो कमु आहे त जेको कॉन्स्टिट्यूशनल रोल अदा करे, PTI जो जेको आहे सो मेंबर थी करे न हले। ऐं अॻे हुन ॾिसो न, जॾहिं तव्हांजे साम्हूं जी ॻाल्हि आहे त क्राउन प्रिंस सऊदी अरेबिया जो आयो, हिकिड़ी दावत बि हली, उन में इमरान खान एज़ अ प्राइम मिनिस्टर वेठो ऐं प्रेसिडेंट वेठो ऐं हू जेको सो वेही करे ख़िताब पियो करे त इमरान खान हुनखे छंड पटी कि भाउ उथी करे ॻाल्हाए, हालांकि इहो डेकोरम जे सख़्तु ख़िलाफ़ु हो पाकिस्तान जी तारीख़ में, उन इंसल्ट कई। अगरि ॿियो को ऑनरेबल क़िस्म जो सदर हुजे हा त उहो प्राइम मिनिस्टर खे शटअप चए हा। हर माण्हू जो हिकिड़ो ऑनर हूंदो आहे। त अलवी डिसऑनर्ड माण्हू आहे जेके हरकतूं कयूं आहिनि। हाणे ख़ुदा करे अहिड़ी हरकत न करे जो पाकिस्तान खे दुनिया में ख़्वारी थिए ऐं पाण बि ख़्वार थिए। बिलावल साहब सही फरमायो आहे ऐं ख़ुदा करे ईअं न थिए। जावेद, प्रेसिडेंट जो रोल, बिलावल भुट्टो ज़रदारी भी प्रेस कॉन्फ्रेंस में पंहिंजी में प्रेसिडेंट जे रोल खे डिस्कस कयो। तव्हां सम्झो था त 26 जेका तारीख़ आहे पिंडी जे मार्च थी, उते को कन्फ्रंटेशन, लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल तव्हांखे नज़र अचे थी ऐं जेकॾहिं पैदा थिए थी, तव्हां सम्झो था त गवर्नर राज या अहिड़ो को ॿियो ऑप्शन इस्तेमालु करे सघिजे थो? प्रेसिडेंट जो जेको सच रोल आहे उहो त अॻु में ई मुंहिंजे ख़्याल में कंट्रोवर्शियल थी चुको आहे। जंहिं वक़्तु इमरान खान जी गवर्नमेंट नो कॉन्फिडेंस मूव जे ज़रिए उहो ख़तमु पे कई वई, ओॾीमहिल जेके प्रेसिडेंट जा क़दम आहिनि उन प्रेसिडेंट जी जेका क्रेडिबिलिटी आहे उनखे तमामु घणो मुतासिर कयो आहे। इमरान खान जे चवण ते असेंबली खे टोड़े छॾणु ऐं उन खां पोइ जेके बि अनकॉन्स्टिट्यूशनल मूव्स हूं उनजो हिसो बणिजणु ऐं जेके बि नोटिफिकेशन आहे ऐं कानून साज़ी उनखे हिकिड़े डिघे अरसे ताईं पाण वटि रखी छॾणु, त प्रेसिडेंट जो जेको अणधुरो रोल आहे उहो त तमामु घणो अॻु में ख़तमु थी वियो आहे। त माना प्रेसिडेंट खे कंहिं बि क्राइसिस में पंहिंजो रोल प्ले करण लाइ उहा क्रेडिबिलिटी, अणधुरो हुजणु ऐं उहो कद काठ जेको आहे उहो हुजणु लाज़मी हूंदो आहे प्रेसिडेंट जेको ऑफिस लाइ। छाकाणि हेड ऑफ स्टेट ऐं समहाउ बीइंग अ कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हुनखे पंहिंजो कद या लेवल जेका आहे उहा वॾी रखणी पवंदी आहे। पर अनफॉर्चुनेटली अलवी साहब जेको आहे PTI जे हिकिड़े ॿधे बाने ऐं वर्कर खां वधीक को बि रोल इन ऑफिस में जेको आहे उहो प्ले न कयो आहे, न वरी पंहिंजो को इंडिपेंडेंट रोल असर्ट कयो आहे। इन करे प्रेसिडेंट जो मासवाए जे जो हाणे प्रेसिडेंट खे एॾो वॾो को जेको आहे अख़्तियार कोन्हे को मासवाए पार्लियामेंट ऐं वज़ीर आज़म जी एडवाइस खां सवाइ। इन करे इन केस ऑफ एमरजेंसी सॼो भार जेको आहे उहो फेडरल गवर्नमेंट जे मथां अचे थो ऐं मुक़ररी जो जेसि ताईं तालुक़ु आहे त मुंहिंजे ख़्याल में प्रेसिडेंट उन नोटिफिकेशन खे घणो वक़्तु लिंगर ऑन करे रखी करे हिकिड़े तमामु वॾे जेका आहे उहा न सिर्फ़ु क्रिटिसिज़म बल्कि हिकिड़े वॾे झेड़े जो ऐलान करिणो पवंदो केस। ऐं आई डोंट थिंक सो कि अलवी साहब जी जेका पॉलिटिकल स्टैंडिंग आहे या हुनजो जेको पस मंज़र आहे उन में उहो एॾो वॾो झगड़ो सस्टेन करे सघंदो, छाकाणि जो गुज़िरियल हफ़्ते ॾेढ में जेको हुनजो रोल रहियो आहे माना टियाकड़ी वारो या हुनजी कोशिशूं रहियूं आहिनि इन रोड्स ठाहिण इमरान खान जा, उन मां त इहो पियो लॻे थो जो ॾाढो माज़रत ख़्वान आहे ऐं मिंथ मेड़ वारो रवैयो एस्टेब्लिशमेंट आहे रहियो आहे त ॻाल्हियूं कजनि, ठाठू कजे, रस्तो कजे। त अहिड़े क़िस्म में मूंखे नथो लॻे प्रेसिडेंट उहा समरी रोके छॾींदो या रखी छॾींदो केतिरनि ॾींहंनि लाइ या हुन में बहरान पैदा कंदो। जेकॾहिं प्रेसिडेंट ईअं कयो त वाक़िअतनि हिकिड़ो जेको आहे उहो बहरान जनम वठंदो ऐं उन बिल्कुलु बिल्कुलु प्रेसिडेंट जे ईअं करण सां वाक़ई हिकिड़ो नओं बहरान जेको आहे उहो साम्हूं ईंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। जावेद लांघा असांखे कोयटा मां टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा, बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब, टिनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी नए उनवान सां हाज़िर थींदासूं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।